जीअं ॾुख जेके आहिनि उहे सुखनि जी सूंहं आहिनि, उहे सुखनि जो रस्तो ॾेखारनि था। घोरिया सुख ॾुखनि ॾे, ॾुखनि खां सवाइ जेके तव्हांखे सुख मिलनि था उहे घोरे छॾियो, छो उहे कॾहिं न कॾहिं तव्हांखे ॾंगींदा ज़रूरु, तव्हांखे तकलीफ़ ज़रूरु ॾींदा। तव्हांखे दौलत मिली आहे या ज़मीन मिली आहे या जेका बि शइ तव्हांखे मिली आहे जेके तव्हांजो उन में पोरियो शामिलु न आहे त सम्झो त उहा तव्हांखे लालच मिली आहे, उहो तव्हांजे लाइ फंद आहे, उहो तव्हांखे ज़रूरु किथे न किथे तव्हांखे ॾंगींदो ज़रूरु। हीअ जेके चंद माण्हू जिन वटि दौलत आहे, जेके माण्हू सुखिया आहिनि पर उहे बि आराम में न आहिनि, उहे बि ग़ैर महफ़ूज़ आहिनि, हर वक़्तु उन्हनि खे डपु रहे थो। तंहिंजे करे त उन्हनि जेको आहे सो हीउ पंहिंजे चौधारी अॻियां पोयां हीउ सभु जेको आहे सो चौकीदार बीहारे छॾिया आहिनि, ऐं उहे चौकीदार जेके आहिनि उहे ई सुभाणे उन्हनि जा दुश्मन थी पवंदा। छॾिया ही जहान हू पिणु घोरे घोरिया, छॾिया ही जहान हू पिणु घोरे घोरिया, पलक पिरिया साण जे मूं सरे जे ॾियूं। ही ख़ूबसूरत बैत जेको मालामाल आहे फ़िक्र सां ऐं सूंहं सां, इहो हज़रत ख़्वाजा मोहम्मद अमा जो। हज़रत ख़्वाजा मोहम्मद अमा जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं आहिनि, ऐं हू औलान जी लिस्ट में बि तमामु जेको आहे सो वॾे पैमाने जो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। ऐं उन खां सवाइ शाइरी जेका ख़्वाजा मोहम्मद अमा जी आहे उहा आहिनि त 90 खनि बैत, पर उहो हर बैत ॼण हिकिड़ो किताब जहिड़ो बैत आहे। ऐं असांखे दुनिया में या जेको आहे सो हर क़ौम खे हर मुल्क में के न के सुखड़ियो ख़ुदा जे तरफ़ां मिलियल आहिनि, कुदरत जे तरफ़ां। ॿियो त घणो कुझु असां वटि आहे, माल मिल्कियत धन दौलत धरती जूं वठूं सभु कुझु, पर अहम शइ आहे माण्हू। असांखे माण्हू बि ॾाढा प्यारा आहिनि, ॾाढा सुठा माण्हू असांखे मिलिया आहिनि, ऐं इहा ई असांजे लाइ वॾी रहमत बि आहे, असांजे लाइ इनाम बि आहे। ऐं लतीफ़ साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, ख़्वाजा मोहम्मद अमा, शेख अब्दुल गिरोड़ी, सचल, सामी, हमल ऐं ॿिया तमामु घणा त कोन्हे, पर जेके बि आहिनि उहे थोरा ई आहिनि, पर तमामु सुठा माण्हू असांखे मिलिया, सुठा शाइर मिलिया। ऐं अॼु ख़्वाजा मोहम्मद अमा जी शाइरी कसीदा पाण पढ़िया हुन जा, उनजी ज़िंदगी बि जेका आहे पाण पढ़ी त उनजी तारीफ़ वरी बि लतीफ़ साईं जे हिन बैत सां करियो। उन खां पोइ अॼु तव्हांखे आउं ख़्वाजा मोहम्मद अमा जी शाइरी ॿुधायां थो तव्हांखे। ऐं लतीफ़ साईं फरमायो त सेमूं ॾिठा मां जनी ॾिठो पिरीअ खे, सेमूं ॾिठा मां जनी ॾिठो पिरीअ खे, तनी संदी का करे न सघां ॻाल्हिड़ी। माना का बि न को तशरीह कई, न को उनजी का साराह कई, न को उनजो वसफ़ो ॿुधायो, पर ॿुधायो त मूं अहिड़ो माण्हू ॾिठो आहे, मां सां मुखातिबु आहे त मूं अहिड़ो माण्हू ॾिठो आहे जंहिं पिरीअ खे ॾिठो आहे। सदाई असांजे सूफ़ियनि खे जेका ॻोल्हा रही आहे, पिरीअ जी ॻोल्हा रही आहे। माना हर शइ पिरीअ, ख़्याल बि पिरीअ हुजे, माण्हू बि पिरीअ हुजे, समाज बि पिरीअ हुजे, हर शइ पिरीअ हुजे, हर शइ। त उनजी तारीफ़ आउं सम्झां थो त उनजो जेको फ़िक्र आहे, उनजी जेका शाइरी जेका उनजी आहे, उहा ई जेका सो उनजो पिरीअ आहे। ऐं अॼु अचो तव्हांखे ख़्वाजा मोहम्मद अमा जी शाइरी ॿुधायां। ऐं इहे जेके असांजा इनकलाबी जेके बुज़ुर्ग, इनकलाबी जेके इहे औलिया जेके असांजा, जिन माण्हुनि खे समाज सां ॻंढियो, जिन माण्हू खे माण्हू सां मोहबत करणु सेखारी, माण्हू खे माण्हू सां इज़त करणु सेखारी, बिना कंहिं रंग, बिना कंहिं मतभेद, बिना कंहिं मज़हब ऐं नस्ल जे, सभिनी माण्हुनि खे ॼण हिकिड़े पेज ते आणे बीहारियो। सभिनी माण्हुनि खे इहो ई ॿुधायो त हीअ दुनिया हिकिड़ो नंढिड़ो घरु आहे, हीअ काइनात अलाए केॾी वॾी आहे, उनजी त कथ ई नथी करे सघिजे, पर हीअ जेका दुनिया आहे, हीअ जेका धरती आहे, उहा तमामु नंढड़ी आहे। ऐं इन में सभई जेके माण्हू उहे भाइर आहिनि, सभई उहे दोस्त आहिनि, ऐं सभई हिक ॿिए जा पिरीअ। ख़्वाजा मोहम्मद अमा फरमायो जग तनी जी जाइ, जग तनी जी जाइ, जनी छॾियो जग खे, सभई तो सहंदा जे तो सहंद न तनसी,
माना ही जग माना जेको चालू जेको सिस्टम आहे, चालू जेको समाज आहे, चालू जेका दुनिया जग जेको आहे, जेसिताईं असीं इनखे चिंबड़िया पिया आहियूं, जेसिताईं असीं इनखे छॾियूं नथा, को नओं को जहान नथा ठाहियूं, नओं को जग नथा ठाहियूं, तेसिताईं जेका असां हीअ दुनिया असांखे जेको आहे सुख सां न रहणु ॾींदी, न को हिते माण्हू को ख़ुशी सां जेको आहे माण्हू जी सघंदो। जनी छॾियो जग खे, माना इहो जेको जग आहे, माना जग जी माना रुॻो दुनिया या को समाज कोन्हे को, माना उन में हलंदड़ जेको सिरिश्तो जेको उन में आहे, उन में जेको कारवां वारा, हींअर ॾिसो न हीअ सिंध आहे या हीअ पंहिंजा हीअ एशिया आहे या सॼी दुनिया आहे, केॾी सुहिणी आहे, पर को सिस्टम न आहे, को सुख कोन्हे, को अमन अमान कोन्हे। बाक़ी जेके मुल्क आहिनि जिन वटि क़ाइदो आहे, कानून आहे, मिडल ईस्ट बि हितां परे कोन्हे, ईरान बि हितां परे कोन्हे, सॼो यूरोप बि हाणे तमामु नंढिड़ो थी पियो आहे। पोइ उते जिते सुठो सिस्टम आहे, सुठा माण्हू आहिनि, उहे पंहिंजो पाण खे बि संभालीनि था, पंहिंजे मुल्क खे बि संभालीनि था। त असां जेसिताईं इहो जेको ख़राबु जेको निज़ाम ऐं समाज आहे उनखे जेसिताईं चिंबड़िया पिया हूंदासीं, उनखे छॾींदासीं, उनखां इनकार कंदासीं, त पोइ असीं ॿियो जहान जोड़ण जे लाइ असीं सोचे सघंदासीं। पर असां बि इहा ई ॻाल्हि कई आहे, जेकॾहिं तव्हां हिन जग खे छॾियो त हीउ जग सॼो तव्हांजो आहे। सभई तो सहंदा जे तो सहंद, सभई तो न अची वेंदा। हींअर जेके तव्हांखे नथा मञनि, तव्हां नथा अचनि, तव्हांखे जेके नथा भाइनि, जेकॾहिं उहे बि सभु तव्हां न हलिया ईंदा। जेकॾहिं तव्हां फ़िलहालु उन्हनि खे जेको आहे छॾे ॾियो उन्हनि खे, ऐं सुठा माण्हू, सुठो निज़ाम, सुठो समाज जेकॾहिं तव्हां ॻोल्हियो, ज़ाहिर ज़ौक़ सुखनि जो। हूअं त सुख ॾाढी सुठी शइ आहे, पर उन वक़्तु जॾहिं माण्हू वटि को निज़ाम न हुजे, माण्हू जो सॼो इज्तमाही जेको सिस्टम जेको आहे उहो ग़लति हुजे माण्हू जो, ऐं समाज भञिदा जो शिकार हुजे, पोइ उते जेकॾहिं माण्हू सुतो पियो हुजे, छो त इहे ई ॻाल्हियूं सम्झण जहिड़ियूं आहिनि। त जेकॾहिं सुखनि खां इनकार आहे त उहो उन वक़्तु इनकार आहे त रुॻो थोरनि माण्हुनि खे सुख, हीअ सॼी दुनिया जेका असां उहा सुखी थियणु खपे, सॼी दुनिया ख़ुशि थियणु खपे। चंद जेकॾहिं माण्हू हींअर ॾिसो नी, हीअ जेकी चंद माण्हू जिन वटि दौलत आहे, जेके माण्हू सुखिया आहिनि, पर उहे बि आराम में न आहिनि, उहे बि ग़ैर महफ़ूज़ आहिनि, हर वक़्तु उनखे डपु रहे थो। तंहिंजे करे त उन्हनि जेको आहे सो हीअ पंहिंजे चौधारी अॻियां पोयां हीअ सभु जेको आहे चौकीदार बीहारे छॾिया आहिनि, ऐं उहे चौकीदार जेके आहिनि उहे ई सुभाणे उन्हनि जा दुश्मन थी पवंदा। जाहिल ज़ौक़ सुखनि जो, आरफ सूर सुहा। माना आरफ जेको आहे, जेको आलिम आहे, जेके इरफ़ान आहे, जेके इल्मु आहे, जेके उहो उन्हनि ॾुखनि खां, उन्हनि तकलीफ़ुनि खां नथो घबराए। छो तव्हां जेकॾहिं इनकलाब चाहियो था, जेकॾहिं तव्हां आज़ादी चाहियो था, जेकॾहिं ख़ुशहाली चाहियो था, त ईअं पाणे त कोन्ह थींदी। रुॻो कड़क आहे, कड़क शू मंतर सां त कोन्ह थी पवंदी। कड़क जे लाइ तव्हांखे जेको आहे खेड़ी करणी पवंदी, ऐं पोइ उनजे लाइ जेको आहे मुंद बि मुआफ़िक़ हुजे, अन बि सुठो हुजे, ऐं पोइ सार संभाल। ईअं माण्हू जो हीउ समाज जेको आहे उहो जेकॾहिं तव्हां चाहियो था त सुठो थिए, त उनजे लाइ तव्हांखे तकलीफ़ करणी पवंदी। तव्हां तइलीम हासिलु करियो था, या तव्हां नौकिरियूं करियो था, या तव्हां को कारोबार करियो था, उहो ईअं जेको आहे शू मंतर सां त कोन्ह थो थिए, उनजे लाइ तव्हांखे तकलीफ़ करणी पए थी। छो त तव्हांखे ख़बर आहे जेको आहे तख़लीक़ जी जेका शुरूआति आहे, इब्तिदा जेका उहा तकलीफ़ मां थींदी आहे। ऐं ॿारु ईंदो आहे त रहंदो ईंदो आहे, तकलीफ़ मां ईंदो आहे, उनजी माउ खे बि तकलीफ़ थींदी आहे, पर जॾहिं अची वेंदो आहे, जॾहिं नतीजो निकिरी वेंदो आहे, त पोइ केॾो जेको आहे सो ॿार बि ख़ुशि हूंदो आहे, माइट बि ख़ुशि हूंदा आहिनि, ऐं सॼो जेको आहे सो माहौल ऐं जगजान बि सॼो ख़ुशि थी वेंदो आहे सॼो। सूरनि संदी साह, सूरनि संदी साह राहत रसे रूह खे। पोइ उहे जेके सूर आहिनि, या उहे जेके तकलीफ़ूं आहिनि, उहे जेके पोरिया जेके आहिनि, उहे पोइ ॾाढा जेको आहे सो मज़ेदार थी था पवनि, ॾाढा ॼण त रूह खे राहत अची थी वञे, जॾहिं नतीजो जॾहिं निकिरे। ख़्वाजा मोहम्मद ज़मान हज़रत सुल्तान वली फरमाए थो त आरफ़ ऐं उशाक पसंदि घुरनि पीढ़ीअ जो। आरफ़ ऐं उशाक पसंदि घुरनि पीढ़ीअ जो। हिकिड़ा आरफ़ आहिनि जेके असीं कॉन्शियस पर्सन चऊं या परफेक्ट पर्सन चऊं, जेके ॼाणनि था जेके माण्हू, ऐं ॿिया जेके उशाक जेके आशिक़ जेके आहिनि, उन्हनि खे सिर्फ़ु पीढ़ी खपे थो, पसंदि घुरनि पीढ़ीअ जो। माना हू ॿियूं शयूं माण्हू जी ज़रूरतियूं शयूं आहिनि, माल आहे, मिल्कियत आहे, धन आहे, दौलत आहे, सभु शयूं आहिनि, पर जेकॾहिं सभु शयूं बि हुजनि ऐं माण्हू न हुजे, पीढ़ी न हुजे, महबूब न हुजे,
सुठा बचा न हुजनि, सुठा अज़ीज़ न हुजनि, सुठा दोस्त न हुजनि त का बि शइ कान वणंदी। रुॻो जेको माण्हू जन्नत जन्नत पियो कंदो ऐं उन में जेकॾहिं माण्हू न हुजे, उन में माण्हू खे असीं काटा करे छॾियूं त पोइ उहा जन्नत बि बेकार आहे, जन्नत बि कंहिं कम जी कोन्हे। जन्नत जा मुश्ताक अञा ओराणा थिया। जिन माण्हुनि खे रुॻो जन्नतूं खपनि थियूं, जिन माण्हुनि खे रुॻो सुख खपनि था ऐं उहो कनि कुझु कोन था, त उहे चे ओरते आहे। ऐं अॻियां जेके माण्हू जेके हूंदा, जेके पास, उहे माण्हू थींदा जेके माण्हू उन जन्नत जे लाइ पोरियो कंदा। छो त लतीफ़ साईं इहा ई ॻाल्हि कई त ॾुख सुखनि जी सूंहं घोरिया सुख ॾुखनि ते। जीअं ॾुख जेके आहिनि उहे सुखनि जी सूंहं आहिनि, उहे सुखनि जो रस्तो ॾेखारनि था। घोरिया सुख ॾुखनि ते, ॾुखनि खां सवाइ जेके तव्हांखे सुख मिलनि था उहे घोरे छॾियो, छो उहे कॾहिं न कॾहिं तव्हांखे ॾंगींदा ज़रूरु, तव्हांखे तकलीफ़ ज़रूरु ॾींदा। तव्हांखे दौलत मिली आहे या ज़मीन मिली आहे या जेका बि शइ तव्हांखे मिली आहे, जेके तव्हांजो उन में पोरियो शामिलु न आहे, त सम्झो त उहा तव्हांखे लालच मिली आहे, उहो तव्हांजे लाइ फंद आहे, उहो तव्हांखे ज़रूरु किथे न किथे तव्हांखे ॾंगींदो ज़रूरु। न की ओॾो अखि खे। हाणे हिकिड़े ऐं इहो वरी पाण जेको यूट्यूब जेको चैनल जेको ठाहियो आहे, पंहिंजी जेका इंटरनेशनल ओताक आहे, इन जा तफ़सील इन्हनि बैतनि जा पाण वरी तव्हांखे उते पंहिंजे ओताक ते ॿुधाईंदासीं। ऐं फ़िलहालु जेको आहे पाण ख़्वाजा मोहम्मद ज़मा जी जेका दौलत जेका आहे, जेका असांजे लाइ वॾे खां वॾी वठ आहे, पर उहे बैत पढ़ी था वञूं, उहे एॾा ॾुखिया बि न आहिनि जेके तव्हांखे सम्झ में न अचनि। पर फ़िलहालु ईअं सम्झो त उहे हिकिड़ा उनवान आहिनि, हिकिड़ा मज़मून आहिनि, हिकिड़ा मौज़ू आहिनि, ऐं उन्हनि खे तफ़सील सां जेको आहे पाण बिल्कुलु जेको आहे एक्सप्लेन कंदासीं। ऐं उहो वरी पाण जेको यूट्यूब चैनल आहे अंब गोपाल ऑफिशियल जे नाले सां, तव्हांजो चैनल आहे, मुंहिंजो चैनल न आहे, तव्हांजे लाइ जेको आहे चैनल ठाहियो आहे। उन ते ईंदा त पोइ तमामु घणियूं शयूं तव्हांखे उते ॿुधाईंदासीं। फ़िलहालु पाण ख़्वाजा मोहम्मद ज़मा जा बैत ॾाढा सवला आहिनि, लाड़ जी ॾाढी मिठी ॿोली आहे सिंध जी, ऐं उनजो मज़ो बि वठो आहे, उहो थोरो सम्झण जी कोशिशि करियो, छो त हाणे असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं, पर तव्हां जेके असांजा उस्ताद शागिर्द बि आहियो, उस्ताद बि आहियो, गौर फ़िक्र बि करियो उन्हनि शयुनि ते, पोइ वरी पाण इन्हनि ते गॾिजी पाण ॻाल्हाईंदासीं।